बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन मासूमीन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आयाम फातिमिया के मद्देनज़र रखते हुए असां कुछ वक्त कुछ मिनट जनाब सैदा जी सीरत ते नाजायज़ो विझंदासीं त असांजे मुआशरे में जनाब सैदा फातिमा सलामुल्लाह अलैहा जी सीरत जो केतिरो दख़ल आहे ऐं जनाब सैदा जी सीरत खे ते अमल कंदे इंसान केतिरी तरक़ी करे सघे थो। जनाब सैदा जी सीरत जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। अगरि असां तमामु पहलू ते नज़र विझूं त इहो हिकु तमामु डिघो थी वेंदो। असां उन मां कुझु पहलुअनि जी तरफ़ निगाह कंदासीं त जनाब सैदा जी सीरत जा पहलू हिकु रहिया। सभ खां पहिरियों जनाब सैदा जी सीरत जो यानी किरदार जो पहलू इहो आहे त जन संदसि रब्त इलाही। जनाब सैदा जो ख़ुदावंद आलम सां हिकु मज़बूत राब्तो ऐं जनाब सैदा सलामुल्लाह अलैहा हर वक़्त में उन राब्ते खे क़ाइमु रखियो। हर वक़्तु केॾो बि मुश्किल वक़्तु आयो, जनाब सैदा तवक्कुल अल्लाह के न छॾियो। हता के बाद मुश्किलात में जनाब सैदा खे इहो बि ॾिठो वियो त जन संदसि तवक्कुल जो इज़हार एतिरो बुलंद हुयो जो आम शख़्स जे वस खां ॿाहिरि हो। यानी हर वक़्तु तवक्कुल करणु ऐं ख़ुदा सां रब्त बाज़ यानी हिकु लहज़ो बि ख़ुदा जे रब्त खां महरूम न रहणु, इहो जनाब सैदा जो शेवो हो। अगरि इन ई तवक्कुल सां हले त इंसान अगरि पंहिंजी ज़िंदगी जा कामयाबी जा ॾाका पार करे सघे थो। जेके शख़्स तवक्कुल ते हलिया, जिन्हनि जेके शख़्स जेतिरो तवक्कुल में बुलंद रहिया, उन्हनि दुनिया में ओतिरी वॾी कामयाबी हासिल कई। असांजी ज़िंदगी में असां ॾिसूं था हर शख़्स जो नालो उन जी तवक्कुल सां उनजो बुलंद आहे। यानी जेके इल्मी शख़्सियात आहिनि काफ़ी सारियूं, असां अगरि उनजी ज़िंदगी में ॾिसूं था त उहे जनाब सैदा जी सीरत ते हली करे उन्हनि तवक्कुल कयो ऐं उहे अॼु ताईं तारीख़ में मरक़ूम आहिनि। उन्हनि जी तारीख़ में उन्हनि जो वॾा फ़ज़ाइल लिखियल आहिनि। ॿियो जनाब सैदा जी सीरत जो जेको पहलू आहे, जनाब सैद जो पहलू जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उनजो रब्त। हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत जेका जनाब सैदा कई, शायदि कंहिं धीउ पंहिंजे पीउ जी अहिड़ी ख़िदमत कई हुजे। तारीख़ में अहिड़ी का ख़ातून नथी मिले जंहिं पंहिंजे पीउ जी ख़िदमत अहिड़े अंदाज़ सां कई हुजे जहिड़े नमूने सां जनाब सैदा फातिमा सलामुल्लाह अलैहा कई। जनाब सैदा फातिमा सलामुल्लाह अलैहा जी नंढी उमिरि में ई संदसि वालदा जो जी रहलत थी वई। वालदा जी रहलत खां पोइ पंहिंजे बाबे जे ग़मनि खे घटि करण जे लाइ पाण हर वक़्तु कोशिश कंदियूं ऐं एतिरे क़दुरु जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंगनि तां मोटंदा हुआ, ज़ख़्मी हालत में मोटंदा हुआ, ज़ख़्मी, त पाण पंहिंजे बाबा जी मरहम पटी नंढी उमिरि में ई पंहिंजे बाबा जी ख़िदमत शुरू कई। एतिरे क़दुरु जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे काफ़ी सारा अलक़ाब ॾिना। हिकु मरतबा जॾहिं जनाब सैदा जी ख़िदमत खे ॾिसी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, फातिमा तो उम्मु अबीहा, तो मुंहिंजी वालदा, मुंहिंजी फातिमा मुंहिंजी धीउ सिर्फ़ु न आहे, मुंहिंजी माउ आहे। यानी जेका ख़िदमत हिकु पुट जी माउ करे थी, धीउ हिकु पंहिंजे पीउ जी ख़िदमत करे रही आहे। उन खां पोइ जनाब सैदा जी ज़िंदगी जो अॻियों पहलू जेको जनाब सैदा जी ज़िंदगी जी इज़्दवा जी ज़िंदगी खां पोइ जो पहलू आहे, हज़रत अली अलैहिस्सलाम जे घर में अचण खां पोइ जनाब सैदा जी घरदारी। जनाब सैदा पंहिंजी घरदारी जो मौज़ू कहिड़े अंदाज़ सां निभायो, इहो पहलू कीअं निभायो। अगरि इहो पहलू तमामु अहम आहे। हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं जनाब सैदा सलामुल्लाह अलैहा जो जेको घर में हिक ॿिए सां रवैयो, इहो रवैयो अगरि इन ते अमल कयो वञे त आउं सम्झां थो त दुनिया जो को बि घर जन्नत खां घटि न हूंदो अगरि जनाब सैदा ऐं हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी जे मुताबिक़ अमल कयो वञे। उन्हनि ॿिन्ही जी ज़िंदगी में मुश्तरका पहलूआत आहिनि।
त ॿई हिक ॿिए ते एतमाद कंदा हुआ। यानी हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर जे मामलात में जनाब सैयदा ते पूरो एतमाद कंदा हुआ ऐं जनाब सैयदा हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर हाल खां राज़ी हुयूं। एतिरे क़दुरु जो जनाब सैयदा फाकन जी ज़िंदगी बि गुज़ारी। अहिड़ा वक़्त बि आया जो जनाब सैयदा जे घर खाइण जे लाइ कुझु न हूंदो हो, तॾहिं बि हू पाण हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां शिकायत न कंदी हुई त आऊं काइनात जे रसूल जी धीउ आहियां, त आऊं फाकन ते कींदी ज़िंदगी गुज़ारे सघां, या आऊं मलिकतुल अरब खदीजतुल कुबरा जंहिंजा अरब सरदार मक़रूज़ आहिनि उन जी धीउ आहियां, आऊं फाकन ते ज़िंदगी कीअं गुज़ारे सघां त। पर न, जनाब सैयदा कॾहिं बि अहिड़ी शिकायत न कई, छो जो जनाब सैयदा खे हिकु त उनजो किरदारु एतिरो बुलंद हो, उन सां गॾोगॾु पंहिंजे बाबे जी वसियत हुई ऐं फातिमा अली जे हर हाल ते हाज़िर रहिजा, हर हाल ते राज़ी रहिजा, छो जो शोहर जी इताअत तो ते वाजिब आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली अलैहिस्सलाम खे जनाब सैयदा जी विलायत अता कई, छो हिकु शोहर खे हिकु ज़ौजा जी विलायत हासिल आहे ऐं इहो मनसब हिकु अज़ीम मनसब आहे। ऐं जनाब सैयदा इन मनसब खे पूरे अंदाज़ सां निभायो ऐं हर वक़्तु जनाब सैयदा हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिमायत कई। एतिरे क़दुरु जो मुश्किलातनि शिद्दतनि में बि अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ न छॾियाऊं ऐं कॾहिं बि कंहिं बि ॾुख जी शिकायत हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां न कयूं। एतिरे क़दुरु जो कुझु मुसीबतनि जी हज़रत अली अलैहिस्सलाम खे ज़ाहिरी तौर ते जनाब सैयदा जी शहादत ऐं वफ़ात खां पोइ ख़बर पई, जिन खे अली अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी आख़िर हयात ताईं रोईंदा रहिया। जनाब सैयदा जी ज़िंदगी जो अॻियों पहलू तरबियत औलाद, औलाद जी तरबियत। जहिड़े नमूने सां जनाब सैयदा फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजी औलाद जी तरबियत कई आहे, काइनात में का अहिड़ी मिसाली ख़ातून नथी मिले जंहिं जनाब सैयदा जहिड़ी तरबियत पंहिंजी औलाद जी कई हुजे। जनाब सैयदा जा जेके फ़र्ज़ंद हुआ हसन हुसैन या जेके धीअर हुयूं जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ऐं जनाब बीबी उम्मे कुलसूम सलामुल्लाह अलैहा, उन्हनि जी अहिड़े अंदाज़ सां तरबियत कई जो उन्हनि मां हर हिकु पंहिंजी मंज़िल जी मिसाल पाण हुया। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके अफ़ाल आहिनि, जेके कारनामा आहिनि, उन्हनि में जनाब सैयदा जी तरबियत जो भी हिस्सो शामिल आहे। अहिड़े नमूने सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको दुनिया जे लाइ नमूने अमल आहे, इन नमूने अमल हुजण में जनाब सैयदा जी तरबियत जो कमाल आहे। ऐं जेके अशख़ास इन ई सुन्नत खे रखंदे अहिड़े अंदाज़ सां पंहिंजी औलाद जी तरबियत कनि, शायदि आउं सम्झां थो त उहे उन्हनि जी औलाद कॾहिं बि पंहिंजे वालिदैन जी नाफ़रमानी न कई हुई। अॼु जे ज़माने में जेका सभ खां वॾे में वॾी शिकायत आहे उहा इहा आहे त औलाद वालिदैन जी नाफ़रमान आहे। हर वालिद जी इहा शिकायत आहे त मुंहिंजी औलाद मुंहिंजो नथी मञे, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त उन में क़सूरवार अक्सर क़सूरवार उनजा वालिदैन ई हूंदा आहिनि, छो जो उन्हनि पंहिंजी औलाद खे उहा तरबियत न आहे कई जेका तरबियत हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं जनाब सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजी औलाद जी कई। अगरि उन जी सीरत ते हली करे अहिड़े क़िस्म जी तरबियत कई वञे त पोइ इन ई तरबियत जा हामिल अशख़ास 12 सालनि जी उमिरि में बि अल्लामा हिली वांगुरु मुश्तहिद बणिजी वेंदा आहिनि, या उन ई तरबियत जा हामिल कंहिं वॾे नाले ते वॾी शख़्सियत बणिजी वेंदा आहिनि। जॾहिं त इन तरबियत खे मद्देनज़र रखंदे, इन तरबियत जे सवाल खे ॾिसंदे तमामु उलमान इन ई ते वॾो ज़ोर ॾिनो आहे त औलाद जी तरबियत कीअं कई वञे। तरबियत औलाद ते तमामु घणा किताब लिखिया विया आहिनि। अगरि तरबियत औलाद जे तमामु किताबनि जो ख़ुलासो कयो वञे त ज़िंदगी अली ऐं फातिमा तरबियत जे लाइ नमूने अमल आहिनि। जनाब सैयदा जी ज़िंदगी जो अॻियों पहलू जेको पहलू असांजे मुआशिरे में उन ई पहलू तां हिकु इनकलाबी क़दम खणी सघिजे थो, उहो इहो आहे त जनाब सैयदा सलामुल्लाह अलैहा जी कनीज़नि ऐं ग़ुलामनि सां बर्ताव। अॼुकल्ह जे दौर में कनीज़नि ऐं ग़ुलामनि जो दौर त न आहे, लेकिन इंसान जा नौकर चाकर नौकरनि जो या अहिड़े क़िस्म जो ख़िदमतनि गुज़ारनि जो दौर आहे जेके
पघारदार इंसान जे घर में कम कनि था। जनाब सैदा सलाम अल्लाह अलैहा जी पंहिंजे ग़ुलामनि सां या कनीज़नि जा जेको बर्ताव हो, जंहिंमें हज़रत बीबी फिज़ा जो ज़िक्र अचे थो, जेका जनाब सैदा जी कनीज़ हुई, लेकिन कॾहिं बि जनाब सैदा उनखे इहो एहसास थियण न ॾिनो त तूं कनीज़ आहीं ऐं आकाज़ाती आहियां, या जनाब सैदा पंहिंजे कंहिं बि ग़ुलाम खे इहो एहसास थियण न ॾिनो त तव्हां ग़ुलाम आहियो, असां आका आहियूं। जॾहिं त उन वक़्तु अरब जे दौर में, अरब जे दस्तूर में ग़ुलाम आका जे साम्हूं वेही न सघंदा हुआ, ग़ुलाम आका जे साम्हूं खाई न सघंदा हुआ, ग़ुलाम आका सां गॾु वेहण जी जुरत न कंदो हो। उन जी जॻह ते जनाब सैदा पंहिंजी कनीज़ हज़रत फिज़ा खे उहो मर्तबो ॾिनो जो जहिड़े नमूने सां हसनैन जनाब फिज़ा खे अम्मा सॾींदा हुआ, अहिड़े नमूने सां जहिड़े नमूने ते जनाब सैदा खे अम्मा सॾींदा हुआ, अहिड़े नमूने सां हज़रत फिज़ा खे बि अम्मा सॾींदा हुआ। ऐं जनाब सैदा हज़रत फिज़ा खे पंहिंजी भेण करे भेण जो दर्जो ॾिनो, जेको हिकु कनीज़ खे हिकु आका जे तरफ़ां मिलियल सभ खां वॾे में वॾो रुतबो आहे। या हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम बि जनाब फिज़ा खे जेको मक़ाम ॾिनो, या जेके ॿिया ग़ुलाम हुआ, मसलन हज़रत अली अलैहिस्सलाम जो ग़ुलाम कंबर थिया, या जेके सहाबी हुआ जिन्हनि अगरचे उन्हनि जी फज़ीलत हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम खां घटि हुई, लेकिन उन्हनि उनखे एतिरा दर्जा ॾिना जो अॼु जी दुनिया जे लाइ मिसाल आहिनि, जेके अॼु इंसानियत जो अलम बरदार खणी घुमनि था। अगरि उन्हनि में ॾिठो वञे जेके इंसानियत जो अलम बरदार आहिनि, अगरि उहे सीरत जनाब अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं जनाब सैदा फातिमा ज़हरा सलाम अलैहा ते अमल कनि, आउं सम्झां थो त इंसानियत जो ॾींहुं मल्हाइण जी ज़रूरत न आहे। इंसानी हुकूकनि जा पामाल न थियनि, ग़ुलामनि जा हक़ या मज़दूरनि जा हक़ पामाल न थियनि, छो जो ही नमूना अमल आहिनि। उन खां पोइ जनाब सैदा जो जेको असां पहलो त गुफ़्तगू कंदासीं, अॼु जो आख़िरी पहलू आहे पर्देदारी। हिकु ख़ातून जे लाइ सभ खां अहम शइ पर्दो आहे, जंहिंखे जनाब सैदा पंहिंजी न सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी में उनखे ॾसियो, बल्कि पाण पंहिंजी ज़िंदगी में उनखे अपनायो। जॾहिं जनाब सैदा सलाम अल्लाह अलैहा खां सवाल कयो वियो त औरत जे लाइ सभ खां बहितरीन ज़ेवर कहिड़ो आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सलाम अल्लाह अलैहा फरमायो त औरत जे लाइ बहितरीन ज़ेवर इहो आहे त औरत जी नामहरम ते नज़र न पए ऐं नामहरम जी उन औरत ते नज़र न पए, यानी ॿियनि लफ़्ज़नि में उनखे पर्दो चइजे थो। हिकु पर्दो जेको औरत जो बहितरीन ज़ेवर आहे। हिकु मरतबा मोला हज़रत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जनाब सैदा जे घर में हिकु सहाबी जेको नज़र खां अंध हो, उहो दाख़िल थियण लॻो त जनाब सैदा चवनि था, बाबा हिकु मिंट तरसो, ऐं अंदरि दाख़िल थिया ऐं पर्दो करे वठां त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ऐं धी फातिमा, ही जेको सहाबी आहे इहो अंधो आहे। जॾहिं इहो लफ़्ज़ ॿुधा त जनाब सैदा सलाम अल्लाह अलैहा फरमाइनि था, बाबा अगरचे इहो सहाबी अंधो आहे, मुंहिंजी त नज़र आहे, आउं त ॾिसी सघां थी, बाबा मुंहिंजे अखियुनि जो बि पर्दो मूं ते वाजिबु आहे। अहिड़े क़िस्म जी सीरत जनाब सैदा जी सीरत हुई। अगरि इन ई सीरत ते अमल कयो वञे त आउं सम्झां थो, ऐं हक़ीक़त बि इहा आहे त उहा सीरत, उन ई सीरत सां न सिर्फ़ु मुआशिरो बल्कि पूरी ज़िंदगी हिकु बहितरीन ज़िंदगी थी वेंदी, ऐं अहिड़ी ज़िंदगी जो जंहिं ज़िंदगी में ॾुखनि जो तसवर तमामु घटि हूंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।